औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला मुहम्मदिन व आलिहि त्वाहिरीन अम्मा बअद क़ाल सय्यिदुश शुहदा हल मिन नासिरिन यंसुरुना। अरबईन जी रात आहे। खुदावंद मुताल खां दुआ है तो अल्लाह ताला इन अरबईन मौला सय्यिदुश शुहदा जे सदके असांखे जमी मोमिनीन खे अरबईन जी ज़ियारत ऐं ज़ियारत करबला नसीब फरमाए। वाक़ई करबला तारीख़ बशर जो एक अज़ीम वाक़िओ आहे। इन वाक़े के ज़िंदा रखण जे लाइ बहितरीन ज़रियो आशूर ऐं अरबईन आहे। हक़ीक़त में अरबईन आशूर या इमाम हुसैन अलैहिस्सलाम वाक़े करबला जे बारे में हर क़िस्म जो जेको एहतमाम आहे, मशी जी सूरत में हुजे, अज़ादारी मजालिस जी सूरत में जेको भी एहतमाम सय्यिदुश शुहदा ऐं करबला सां वाबस्ता आहे, उहो एहतमाम ऐं अरबईन हल मिन नासिरिन यंसुरुना ऐं लब्बैक या हुसैन जो हिकु बहितरीन तजल्ली ऐं ज़ुहूर आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी पुकार ऐं मोमिनन जो ही एहतमाम अज़ादारी अरबईन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे बारे में मोमिनन जो जेको जुलूस ऐं प्रोग्रामात आहिनि, इहे हक़ीक़त में हिकु क़िस्म जी लब्बैक या हुसैन आहे ऐं लब्बैक या हुसैन जी हिकु तजल्ली ऐं ज़ुहूर आहे। लब्बैक या हुसैन ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका पुकार आहे, बामअरिफ़त हुजणु घुरिजे, छाकाणि त अरबईन हुजे या आशूर हुजे, चहल में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ही जेको एहतमाम आहे, हक़ीक़त में वाक़े करबला खे ज़िंदा रखण जे लाइ आहे। सय्यिदुश शुहदा ऐं असहाब करबला जे पैगाम खे ज़िंदा रखण जे लाइ आहे ऐं पैगाम सय्यिदुश शुहदा ऐं करबला जे असहाब जो जेको मक़सदु हो, मौला जो जेको मक़सदु हो, उनखे उन वक़्तु सुहिणे नमूने सां उजागर करे सघिजे थो, ज़िंदा रखी सघिजे थो, जॾहिं ख़ुदि सय्यिदुश शुहदा ऐं करबला जे अहदाफ़ जी ऐं उन जा जेकी अग़राज़ ऐं मक़ासिद आहिनि, उन जी मारिफ़त हुजे। लिज़ा लब्बैक या हुसैन जे बहितरीन मज़हर हुजण सां गॾु इन ही इबादत खे अगरि असां चाहियूं था बहितर खां बहितर नमूने सां अंजाम ॾियूं, अहिड़ी तरह अंजाम ॾियूं जंहिंमें ख़ुदि सय्यिदुश शुहदा ऐं असहाब करबला जी रिज़ायत हुजे, त ज़रूरी आहे त ख़ुदि करबला ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे अहदाफ़ बारे मारिफ़त ऐं शनाख़्त ऐं बसीरत पैदा करणु घुरिजे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे अहदाफ़ ऐं पैगामात खे सम्झण जे लाइ बहितरीन ज़रियो ख़ुदि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा ख़ुतबात आहिनि, फ़रामीन आहिनि, ख़ुदि ज़ियारत अरबईन आहे। ज़ियारत अरबईन जे अंदरि जेके मक़ासिद बयानु कया विया आहिनि, मौला हुसैन अलैहिस्सलाम जे ख़ुतबात ऐं फ़रामीन जे अंदरि जेकी मक़ासिद बयानु कया विया आहिनि, उन्हनि खे ज़िंदा करण जे लाइ, उन्हनि खे उजागर करण जे लाइ मोमिन जो एहतमाम हक़ीक़ी
ऐं हक़ीक़त में लब्बैक या हुसैन आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन पंहिंजे आदाब खे बयानु कंदे फ़रमाइनि था त ख़रजतो ले इस्लाह उम्मत जदी। हिकिड़ो मौला जन जो जेको मक़सदु आहे इस्लाह आहे। हाणे इहा इस्लाह कीअं ई कॾहिं हासिलु थी सघे थी, उन जे लाइ असुल ऐं हक़ीक़त में इहा इस्लाह उन वक़्तु हासिलु थी सघे थी जॾहिं अदल ऐं इंसाफ़ हुजे, इस्लामी हुकूमत ऐं इस्लामी निज़ाम हुजे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन पंहिंजे सफ़र जे दौरान रसूल ख़ुदा जन जो हिकु फ़रमान ॿुधाइनि था, जेको फ़रमान इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मक़सद खे ज़ाहिरु करे थो। जंहिं फ़रमान जो मतिलबु ऐं ख़ुलासो रसूल ख़ुदा खां नक़िल कंदे मौला हुसैन अलैहिस्सलाम जन फ़रमाइनि था त जेकॾहिं को शख़्स ज़ालिम हाकिम खे हुकूमत कंदे ॾिसे ऐं इहो ॾिसे त उहो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी करे रहियो आहे, अल्लाह जे हलाल खे हराम, हराम खे हलाल करे रहियो आहे, गुनाह ऐं नाफ़रमानी करे रहियो आहे, ऐं जेकॾहिं को शख़्स को मोमिन उन ज़ालिम जी मुखालिफ़त न करे, उन ज़ालिम जे ख़िलाफ़ क़ौल या फ़ेल सां पंहिंजे ताक़त मुताबिक़ क़ौल या फ़ेल सां उन जी मुखालिफ़त नथो करे, उन जे ख़िलाफ़ उथे नथो, त उन शख़्स खे क़यामत जे ॾींहुं उन ज़ालिम जी जाइ ऐं उन सां गॾु जहन्नम में महशूर कयो वेंदो, जहन्नम में विधो वेंदो। अर्ज़ु कंदो हलां त ख़ुदि इहो फ़रमान मौला जन पंहिंजे सफ़र दौरान जेको पढ़ियो आहे, ॿुधायो आहे, ख़ुदि हक़ीक़त में मौला हुसैन अलैहिस्सलाम जन जे इन तहरीक जे हदफ़ ऐं मक़सद खे थो ॿुधाए त मां हुसैन अगरि निकितो आहियां, क़याम कयो आहे, इन जे करे त इस्लाह कयां ऐं ज़ालिम जेको इस्लामी मुआशिरे में पाण खे रसूलुल्लाह जो ख़लीफ़ो सॾराए रहियो आहे यज़ीद लईन, ऐं जेको ज़ुल्म करे रहियो आहे, अल्लाह जे हलाल खे हराम ऐं हराम खे हलाल करे रहियो आहे, मां इन ज़ालिम जे ख़िलाफ़ु क़याम कयो आहे। मुंहिंजो मक़सदु ज़ुल्म ऐं बरबरियत जो ख़ात्मो आहे, मुंहिंजो मक़सदु इस्लाह आहे, अदालत ऐं इंसाफ़ जो क़याम आहे। छाकाणि त तमामु अंबिया जो हदफ़ हक़ीक़त में अदालत जो क़याम हो। क़ुरान मजीद बि इन ॾांहुं इशारो करे थो, लियक़ूम अन्नासु बिलक़िस्त। अंबिया रसूल आसमानी कुतुब हिदायत जो सिलसिलो इन जे करे हुयो त माण्हुनि ऐं मुआशिरे जे अंदरि अदालत ऐं इंसाफ़ क़ाइमु थिए। जॾहिं त मौला सैयद शुहदा ख़ुदि ज़ियारत वारिस ऐं ज़ियारत अरबईन में पढ़ूं था, केरु आहे अस्सलामु अलैका या वारिस आदम सफ़वतिल्लाह, हज़रत आदम जो वारिस आहे, हज़रत नूह जो वारिस आहे, तमामु अंबिया जो वारिस आहे। त मौला जो मक़सदु बि उहो ई मक़सदु आहे जेको अंबिया ऐं रसूल जो हुयो, ऐं उम्दो ऐं असली हदफ़ अदालत ऐं इंसाफ़ जो क़याम हो, इस्लामी हुकूमत जो क़याम हो, शरीयत ऐं क़ुरान जो क़याम ऐं निफ़ाज़ हुयो। लिज़ा मौला जन इन अज़ीम हदफ़ इस्लाह ऐं अदालत जे क़याम जे लाइ क़याम कयो। अरबईन लब्बैक या हुसैन जो बहितरीन मज़हर ऐं तजल्ली आहे, ऐं इन अरबईन जे ज़रिए करबला जे पैगाम खे ज़िंदा रखी सघिजे थो, ऐं करबला जो पैगाम इस्लाह ऐं अदालत जो क़याम आहे। इंशाअल्लाह असां कोशिशि कयूं पंहिंजे मजालिस ऐं जेको बि एहतमाम आहे अहल बैत अलैहिमुस्सलाम, ख़ुदि असहाब करबला मौला सैयद शुहदा जे अहदाफ़ ऐं मक़ासिद मुताबिक़ हुजे। उन वक़्तु
असांजी लब्बैक या हुसैन जी माना ऐं हक़ीक़त में हुसैनियत ज़िंदाबाद ऐं यज़ीदियत मुर्दाबाद जो नारो सही साबित वञी थींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त असांखे मौला हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदनि जा जेके अहदाफ़ ऐं मक़ासिद आहिनि उन्हनि खे हासिल करण जे लाइ पाण उन्हनि मक़ासिद ताईं पहुचूं ऐं माहौल ऐं मुआशिरे में उन्हनि खे नाफ़िज़ ऐं इजरा कयूं, पहुचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।